अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए ता डिठो तो थोड़ी देर पहिरियां मूं पोस्ट रखी तो जेको स्टील टाउनशिप आहे उते स्टील मिल जे मुलाज़मन पारां एहतजाज कयो पंहिंजे उन एहतजाज के जॉइन करण लाइ जेका मूं पोस्ट रखी ऐं जीअं ई मुंहिंजो हिते मलीर वारे इलाइक़े में आमद जो ॿुधो आहे नौजवाननि वॾे अंग में हिते रोडनि ते मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे ऐं कुझु देरि पहिरियां उन धरणे खे असां जॉइन कयोसीं। मुकमल तौर ते स्टील मिल जे मज़दूरनि जी असां हिमायत कई आहे त जेको बि उन्हनि जो ईंदड़ एहतजाज जो सॾु हूंदो त मूं समेत सवें जेके कराई जा नौजवान आहिनि, हज़ारे नौजवान उन्हनि सां गॾु हूंदा। हिन वक़्तु जॾहिं मां घर वञण जी कयां पियो, छाकाणि त सालगिरह जी तक़रीब आहे घर में 11:30 धारे ऐं तक़रीब जा महिमान ख़ासि उहे हूंदा जेके धरणे वारे ॾींहुं कबूतर चोरंगी ते 52 ॼणा गिरफ़्तार थिया त केक उहे खाईंदा, बाक़ी जेके ईंदा केक ॾिसी सघंदा। ठीकु आहे, त हाणे ही दोस्त हाणे वरी हर को चए ॿुधो, हाणे वरी हर को चए थो साईं मां बि हुयमि नालो ॿुधा पंहिंजो। शिराज अली मशहूरी तव्हां सभु दोस्त मूंखे हिते कीअं पहुता हुता? हिते मां स्टील मिल जो मुलाज़िम आहियां। मां भाउ मुश्ताक खे फ़ोन कई त असांजे हिते स्टील मिल मज़दूरनि जो रोज़गार जो मसइलो आहे, हज़ारे रोज़गार मज़दूर जेके बेरोज़गार थी रहिया आहिनि। त मुश्ताक भाई जो गलो ख़राबु हुयो धरणे खां पोइ तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त मुश्ताक भाई उनजे बावजूद बि मुंहिंजी फ़ोन ते भाउ ज़मीर जी फ़ोन ते ऐं हिते असां वटि आया ऐं सॼी संगत गॾु थी धरणे खे कामयाबु कयूं ऐं असां मुश्ताक भाई थोरा था उन गले जो। हा ज़मीर तव्हां छा असां इहो चवंदासीं सलाम आहे तव्हांखे। हिते कीअं पहुता? हिते असां तव्हांजी मोहबत में पहुता आहियूं ऐं इंशाल्लाह अॻिते बि तव्हां सां गॾु आहियूं। बर्थडे चइणो आहे भाउ खे त चई सघे थो। तव्हां कीअं पहुता? तव्हां कीअं पहुता हुआ? तुसारे इश्क जी पाता दे असां पोस्ट पढ़ तुसारी मोहब्बत चाहता है दे त असां दीदार करूं। मोहरा कीअं पहुता? तव्हांजी मोहब्बत में पहुता है साईं। सॼी सिंध तुंहिंजी मोहब्बत में आहे भाउ। मेरा दोस्त मीर खान मक़सद असां भाऊ मुश्ताक सरकी जे सिर्फ़ हिते न इंशाल्लाह सिंध जे कहिड़े बि कुंड कुर्च में सॾु कंदो असां उते पहुचंदा रहूं। असां अॼु भाऊ मुश्ताक सरकी जी मैसेज ते असां हिते पहुता आहियूं जिते भाऊ मुश्ताक सरकी चवंदो असां हर हाज़िर आहियूं, हर जाइ ते ईंदासीं। असां बि साईं मुश्ताक सिरकी मोहब्बत में पहुता आहियूं। मुश्ताक सिरकी पोस्ट ॾिठी असां जिते घुराईंदा इंशाल्लाह असां उते पुॼंदासीं। तव्हां कीअं पहुता? साईं तव्हांजे मोहब्बत में पहुता जिते घुराईंदा मुश्ताक अॼु मुंहिंजी बर्थडे आहे त ही सभु दोस्त जेके आहिनि असां सां गॾु हूंदा हुआसीं केक कटण वक़्तु। त जेको जिते आहे ज़ाहिर आहे मां ते चवंदो तकलीफ़ न कयो, पर जेको जिते आहे उहो उते केक कटे, हुनजी उहा मोहबत मूंखे क़बूल आहे। लव यू।